ॾींहंनि खां वठी ही वाक़ियो हुयो। पहिरियां त असां पुलिस जे इंतज़ार में हुयासीं त अॼु सुभाणे का न का ज़रूरु रिज़ल्ट ईंदी। CDR जो बि इंतज़ारु हुयो। उन खां पोइ मजबूरन मूं ही क़दम कयो, मीडिया ते आयसि त जीअं भई मुंहिंजी ही नंढड़ी आहे, ख़बर न आहे ज़िंदा बि आहे या मरी वई आहे। उहा दुआ शमाइल आहे त उहा ज़िंदा बि आहे या किथे आहे, कहिड़े हाल में आहे, त मूंखे जीअं ख़बर पए। जॾहिं मां मीडिया ते आयसि त उनजो हिकदमि हिकिड़ो वीडियो वायरल थी वियो। राति अरेस्टिंग थी आहे, राति गिरफ़्तारियूं थियूं आहिनि। उन खां बाद में हिकदमि मुंहिंजी नंढड़ी जो वीडियो वायरल थी वियो आहे। सो हींअर असां SSP रोल खोसो सां मिलियासीं। हुननि असांखे 2 ॾींहंनि जो टाइम वरितो आहे। 2 ॾींहंनि ताईं इंशाल्लाह कुझु न कुझु बहितरी हू करे वठंदा। बाक़ी जेको ही वीडियो वायरल थियो आहे उन खां असां मुतमइन न आहियूं, छो त उहो वीडियो उन खां ज़बरदस्ती करायो वियो आहे। 19 ॾींहंनि खां वठी नंढड़ी जेको आहे सो साॻी ड्रेस में आहे, न वरी जेको आहे सो हुनजो को कलरफुल अहिड़ो को वीडियो आहे त भई शादी वारी छोकिरियुनि जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो अलॻि हिकिड़ो लुक हूंदो आहे। हीअ हिकिड़ी घबरायल आहे, हिन खे अंडर प्रेशर कयो वियो आहे, जंहिंजे करे ही जेको नालो खणे थी वसीम बिरोही, इहो न असांजे मिटनि में आहे न माइटनि में आहे, किथे बि असांजो इहो कोन्हे को, न वरी असांजो परे परे ताईं उन सां को रिलेशन आहे असांजो। वाज़े इहो चवरायो थो वञे नंढड़ी खां त हुन शादी कई आहे। जेकॾहिं शादी करे हा त ज़रूरु हुन वटि को डॉक्यूमेंट्स हुजे हा, हुन वटि कोई बि क़िस्म जो डॉक्यूमेंट्स न आहे। जेकॾहिं नंढड़ी खे खणी वञण जे लाइ जुरत करे सघे थो उहो मर्द वसीम बिरोही, ख़बर न आहे त उहो कहिड़ा, उहा ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं उहो साम्हूं ईंदो जुरत सां, त असांखे ख़बर पइजी वेंदी। उन खां पोइ उनजो निकाह थी नथो सघे, छो त उहा अंडर 18 आहे, ही उनजो बेफार्म सर्टिफिकेट आहे। ऐं ही जेके बि लॻल इल्ज़ाम आहिनि इहे सभु कूड़ा आहिनि। उन खां अंडर प्रेशर में इहे चीज़ूं चवरायूं थी वञनि। सर रोल खोसो में त 2 ॾींहंनि जे अंदरि इंशाल्लाह हू ज़रूरु का न का रिज़ल्ट आणींदो। वाक़ियो 19-20 ॾींहं थिया जेकी असांजी नंढड़ी अगवा थी वई, उनजो वाक़ियो हले पियो। राति 2-3 जॻहियुनि ते रेट बि थिया आहिनि। पोइ SP साइड वटि आयासीं त हुन दिलजाई ॾिनो त 2-3 ॾींहं अलाह ख़ैर करे तव्हांजी नंढड़ी बाज़ाब कराईंदासीं। कंहिं न कंहिं जे रग ते लत आयो आहे जो कुझु न कुझु जेको चुरपुर में आयो आहे कानून। वसीम बिरोही सां बलोचिस्तान में अची करे शादी कई आहे। सो मूंखे कंहिं अगवा नाहे कयो। सो जेके बि इहे केस आहिनि सो इहे फुज़ूल आहिनि, इन्हनि खे टॉर्चर न कयो वञे, छो त इन्हनि मूंखे अगवा कयो ई नाहे। ऐं मुंहिंजी अम्मी सां अख्तियार अबरो जो नाजाइज़ हिकु तालुक़ हुयो। सो अख्तियार अबरो मूंसां ॾाढी बदतमीज़ी कंदो हुयो, त उन जे करे मां पंहिंजे घरां निकिती आहियां। सो बाक़ी मूंखे कंहिं अगवा नाहे कयो। मां पंहिंजी राज़ ख़ुशी सां वसीम बिरोही सां शादी कई आहे। सो मां पंहिंजे मुड़ुस खे हिते वीडियो में शो इन करे नथी कयां छो त उन्हनि खे इन जो ॾाढो ख़तरो आहे। ऐं सुभाणे खां पोइ मूंखे कुझु बि थियो सो उनजो ज़िम्मेवार हिकु त रिफ़त यास्मीन वड़ो आहे ऐं ॿियो अख्तियार अबरो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ SP साहब खे रिक्वेस्ट आहे सो जंहिं खे तव्हां अरेस्ट कयो आहे सो उन्हनि खे छॾे ॾियो, छो त उन्हनि मूंखे अगवा कयो ई नाहे।